सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो रोई राड़ कंदो वा त मिठल माड़ कंदो वा जो रोई राड़ कंदो वा त मिठल माड़ कंदो वा अहिड़े सजण खे सॼो सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो रोई राड़ कंदो वा त मिठल माड़ कंदो वा अहिड़े सजण खे सॼो सवाल साईं सुने थो साहिल जो हिन दर्दीले दौर जे अंदरे राह में नाहे केरु बिरहबर राह में नाहे केरु बिरहबर हिन दर्दीले दौर जे अंदरे राह में नाहे केरु बिरहबर राह में नाहे केरु बिरहबर दुनिया वारा था धिकारन पंहिंजे भर माथा उथारन दुनिया वारा था धिकारन पंहिंजे भर माथा उथारन मिटन दोस्तन सॼो सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो सोदम जेको सॾड़ा कंदो आ पल में तहेंदे पुनल ईंदो आ सोदम जेको सॾड़ा कंदो आ पल में तहेंदे पुनल ईंदो आ पल में तहेंदे पुनल ईंदो आ असां खां की न परे आ तूं तवकल त करे आ घोट वते थो गजो सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो शोरन जो जेको छपर थी आयो रहमत वारो ककर थी आयो चोरन जो जेको छपर थी आयो रहमत वारो ककर थी आयो रहमत वारो ककर थी आयो हणो नंगदार जो नारो कयो मुनकर खां किनारो पाड़े पिटल जे माल जो सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो को बि ग़रीब विढ़ंदो आहे सोगम साईं खे रसंदो आहे को बि ग़रीब सां विढ़ंदो आहे सोगम साईं खे रसंदो आहे सोगम साईं खे रसंदो आहे एॾो थस प्यारो असां सां मददगारो असां सां कॾहिं बि करीम नाहे थुॾियो सवाल साईं सुने थो साहिल जो सवाल साईं सुने थो साहिल जो थींदा कम औला बि सौला छो त मुहम्मद जाहूं गोला थींदा कम औला बि सौला छो त मुहम्मद जाहूं गोला
छो त मुहम्मद जाहूं गोला वतो वा दिल रुबा जो दर अब्बासी अब्दुल कादर वतो वा दिल रुबा जो दर अब्बासी अब्दुल कादर आरिजन में आऊं नय अॾियो सवाल साईं सुणे थो साहिल जो सवाल साईं सुणे थो साहिल जो रोई राड़ कंदो मां त मिठल माड़ कंदो मां अहिड़े सजण खे सॼो सवाल साईं सुणे थो साहिल जो सवाल साईं सुणे थो साहिल जो